सुनी दी है पुट जो पानी तो भरे अच। जी बाबा अचा भाई। बाबा से मुझे इम्तिहान थियण वारा आहिनि। इंशाल्लाह मैं इम्तिहान पास करे सॼे ॻोठ जी ख़िदमत कंदुसि। मुंहिंजा मिठड़ा सौट जेका तूं महिनत कई आहे उहा महिनत असां ऐं असांजे ॻोठ वारनि जे मथां ख़ुशकिस्मती आहे। तूं पंहिंजो बि नालो रोशन कर, ॻोठ वारनि जो बि नालो रोशन कर। यार जीअं मूं वांगुरु हिन ॻोठ जा ॿार अणपढ़िया न रहिजी वञनि। हा पुट तो वारो सौट सही पियो चए। मां पंहिंजी ज़िंदगी तो ते ऐं तुंहिंजी भेण जी ख़ुशी जे लाइ पंहिंजी वक़्फ़ करे छॾी आहे। हिकु ॾींहुं मुंहिंजो पुटु पढ़ी करे ऐं पंहिंजे ॻोठ जो नालो रोशन कंदो। ॻोठ जे रीति रिवाज़नि जे करे तुंहिंजी भेण मैट्रिक खां वधीक न पढ़ी सघी। चाचा साईं इहा ई त असांजी जहालत आहे जो असां पंहिंजी नियाणियुनि खे तालीम खां महरूम था रखूं। जेकॾहिं असां पंहिंजी नियाणियुनि खे तालीम ॾियाराए करे आला मक़ाम ते पहुचायूं त असांजी हर औरत पंहिंजो मक़ाम पाण ठाहींदी। सौट तव्हां जो त मुंहिंजे मथां महिरबानियूं आहिनि जे बाबा सां गॾु महिनत करे मुंहिंजी सुहिणी भेण खे ऐं मूंखे तालीम ॾियाराई। सियारे जो सीउ ऐं जून जूं गरम हवाऊं तूं कॾहिं बि महिनत खां न लवायो। अदा हैदर सोट त असांजे लाइ छपर छांव आहे। बाबा सां गॾु पोख रखी करे असांजी नज़रनि में पाण खे वॾो आला करे छॾियो आहे। ज़िंदगी भर असां हिन सोट जा थोरा नथा लाहे सघूं। हाणे छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे। सौट हल तोखे मां ज़मीननि जो चकर ॼाणाए अचां। दिलावर पुट हैदर खे वठी वञ ऐं ॻोठ जी सॼियूं ज़मीना बि घुमाए अचेसि ऐं हिनखे ख़बर पवे हितां जी मिटी जी ख़ुशबू केॾी न सुठी आहे। बाबा साईं मां हाणे ज़मीन ते वञा थो, पोइ तूं अचिजांइ। हा पुट तूं भली हल पोइ मां अचां थो। तूं वरी हिते छा कंदे? मुंहिंजो बचिड़ो वञे थो त तूं बि वञ। तो भला मां तोखे डंग थो आहियां, तूं मूंखे हिते नथी सहीं। बाबा साईं तुंहिंजी ऐं अम्मा जी प्यार जी मिड़ई जंग हलंदी। न पुट माणे जी अखियुनि में हूअं ई मां मिर्च हूंदो आहियां। हूअं बि कम खां न वाए पुट ते रोब कंदो आहे। अड़ी चवी छा थी मां कम को लवाईंदो आहियां? ॿियो वरी छा जॾहिं खां मुंहिंजो पुटु सावण जवान थियो तूं कम खां लवाईंदो वतंदो आहे। अम्मा ऐं बाबा तव्हां पाण में निबिरो, हाणे मूंखे देरि थिए पई। हा बा तोखे देरि थी थिए, तूं वञ। हे त हे अटे ते चटी। हा अम्मा ठीकु आहे, पोइ मां हलां थो। हा छा मां अटे ते चटी आहियां? बाक़ी ॿियो छा? हाणे छॾी नी ॻाल्हियुनि खे। पुटु जवान थी वियो आहे, मुंहिंजे लाइ शादी जो सोच। हा सावण जा पीउ पुटु वाकई हाणे जवान थी वियो आहे। ॻोठ में कंहिं वटि भला संग सम्झे थी? फिलहाल त को नज़र कोन थो अचे। ॾिस जांच कर मता काथे संग मिली पवे। छा दम हयाती पुट जूं ख़ुशियूं त ॾिसी वठूं। हा सावण जा पीउ ॾिसां बि थी ऐं जांच बि कयां थी। मन का मुंहिंजे पुट लाइ सुहिणी कुंवार मिली पए, ख़ुशी ॾिसंदे वरिया गुज़री विया। कर ख़बर कमदार फसल कीअं थियो आहे? तव्हांजी ज़मीन अहिड़ी आहे
जो माण्हू पोख त माण्हू फुटी पवे। हाओ अदा साईं, जेकॾहिं असांजा वॾा असांजे लाइ ज़मीन न करना, असां बि राकनि वांगुरु राकी करूं हा। अदा साईं, मूंखे का गाॾी त वठी ॾियो न। कमदार, असांजे नंढे भाउ खे सुभाणे गाॾी वठी ॾे। असांखे नंढो भाउ प्यारो आहे, जीअं चवई तीअं कजांइ। साईं, नंढे साईं जो जेको हुकुम हूंदो सभु पूरो थींदो। कमदार, अच त ज़मीन ते हलूं। जेको हुकुम साईं, अचो हलो। बशीर ख़ान, तूं असांजो नंढो भाउ आहीं ऐं वरी प्यारो बि आहीं। अदा साईं, मां जॾहिं नंढो हुयुसि त बाबा फ़ौत थी वियो हुयो ऐं तव्हां मूंखे पालियो वॾो कयो आहे ऐं तव्हां मुंहिंजा बाबा बि आहियो त मुंहिंजा वॾा भाइर बि आहियो। अस्सलाम वालेकुम साहब। और खुश हैं, ठीक है, खुश हैं, खुश खैर, सही है, लाज ऐसा नहीं खुश खैर खैर। जो खैर सावण तबीयत सही आहे, कुझु लॻो पियो आहे? ता सावण कहिड़ा हाल अथई? मां ठीकु आहियां, तूं ॿुधा तूं कीअं आहीं? तुंहिंजी पढ़ाई किथे पुगी? ता सावण मां बिल्कुलु ठीकु आहियां ऐं मुंहिंजी पढ़ाई पूरी थियण वारी आहे ऐं आख़िरी इम्तिहान आहे। तो अदा सावण, अॼु मां पंहिंजे सौट खे ज़मीनूं घुमाइण आयो आहियां त ॾिसे असांजी महिनत त असां उस ऐं गर्मी में कीअं था महिनत कयूं। हा दिलावर, तूं पंहिंजे सौट खे पढ़ाइण में वॾी महिनत कई आहे। अॼु इहो उन मक़ाम ते पुॻो आहे जेको तूं सोचियो हुयो।
अदा सावण सौट मूंखे बुख ऐं उञ ते महिनत करे मूंखे पढ़ायो ऐं कॾहिं ईअं बि न चई त मूंसां गॾु ज़मीन ते हल ऐं मूंसां कमु करा। अदा अॼु सौट जी महिनत सां ई जेको आहियां त मां इहो ई आहियां। हैदर दिलावर जी मेहनत के रैगान न कजाएं। अजा सावण मूंखे पंहिंजे सौट ते पूरो यकीन आहे त हू मुंहिंजी महिनत खे कॾहिं बि रैगान न कंदो। हैदर तू अहिड़ो कमु कर जीअं हिन ॻोठ जो हर ॿार तालीम पिरा यार ऐं हा यार कंहिं मंज़िल ते पुॼे। इनशाला ईअं ई थींदो, बसि अव्हां दुआ कयो। चङो सावण हाणे असां हलूं था, अञा हैदर खे कुझु ज़मीनूं बि घुमाइणियूं आहिनि। चङो अदा तव्हांजो अलाह भाई। चङो कटो सदाईं कर। ठीकु आहे सावण सदाईं कर। हा हैदर हाणे वञ बि सही, मुंहिंजे बचड़े खे बुख लॻी हूंदी, मानी खणी वञो। हाँ सही, इहो तुंहिंजो बचिड़ो आहे बाक़ी मुंहिंजो त दुश्मन आहे। तो पंहिंजो पेट भरियो, तोखे इहो थियो त सावण पुट बुख ते हूंदो। मूंखे मानी ॾींदी त मां वेंदुसि न, कॾहिं हेॾे थी लवाए कॾहिं होॾे थी लवाए। तुंहिंजो सुम्हण मां पेट भरबो, वींदे त मानी ॾींदीसांइ न। हाणे आणे ॾे मानी त खणी वञा। हा साईं, वींदे मुंहिंजे बचड़े खे चवंदे आ मां वॾो कमु करे आयो आहियां। हाणे बसि बसि घणा महीना हाणे ॾे कहिड़ो तूं मूंखे इंदौरनि में लोड़ींदी आहे। तूं मूंखे हाणे किथे घर में वेहण छॾींदी आहे? तूं हाणे ॾे त मां खणी वञा। हा हा खणी थी अचां। वालेकुम सलाम। होतारा साईं, हीअ आहे मुंहिंजो सौट जाजे रसूल बख़्श जो पुटु। हाँ ये रसूल जो पुटु जेको शाइर पढ़ण वियो। उतार अव्हां लाइ इज़त आहे, बाक़ी मुंहिंजे बाबा जो नालो हथु न खणो, उनजो नालो रसूल बख़्श आहे। वाह त घड़ा छोरा भोतार साईं थो ॻाल्हायां। कमदार मां को ग़लति नथो ॻाल्हायां, भोतार के नाले वठण जो तो समझाया। अरे हेॾे तूं ॿ अखर पढ़ी करे मूंखे थो सम्झाए। भोतार बाबा तो खां उमिरि में वॾो आहे, उहो को नंढो ॿार न आहे जो तव्हां जो नालो ग़लति था वठो। बसि कयो, भोतार साईं न ॻाल्हायो। होतारा साईं, हैदर सही थो चवे, हीउ पढ़ियल लिखियल आहे, इन करे अव्हां जी असां इज़त कंदा आहियूं। वॾेरा आहिनि जो इहो मतिलबु त न आहे असां तव्हांजी इज़त था कयूं ऐं तव्हां असांजे वॾनि जा नाला अधु पिया खणो। अरे अबनि ॾाॾनि खां वठी करे ईअं तव्हांजा नाला वठंदा था अरे हाणे तव्हां नाला सिधा करण आया हो। तुंहिंजे पीउ इन लाइ तोखे शहर मोकिलियो जो ॿ दर्जा पढ़ी करे तूं मुंहिंजे साम्हूं थी। वॾेरा बि अहिड़ो नालो ख़्याल सां खणिजांइ। अचो इधर। चने सर खान हुआ अचनि गाए जो झड़के जुगाई झड़ करे छॾे। ॿुधी सुणे अम्मा मानी तयारु कई थी, तुंहिंजो सोट दिलावर ईंदो बुक कंदो, हिन लाइ मानी तयारु कई थी। बाबा जी बाबा, मां मानी तयारु करे छॾी आई। भलो कयो अथई धीअ। बाबा जेसीं ताईं अदा ऐं सोट अचनि तेसि ताईं भला मां पाणी भरे अचां। हा धीअ, पर जवान धीअ जो घर खां ॿाहिरि निकिरणु सुठो कोन थो लॻे। मां पाण वञी पाणी भरे अचां। न बाबा,
सॼी ज़िंदगी तो असांजी ख़िदमत कई आहे, हाणे असांजो फ़र्ज़ु आहे त असां तुंहिंजी ख़िदमत कयूं। पुट इहो त ठीकु आहे, पर ज़ालिम ज़माने जी नज़र बाबा, केतिरो बि ज़ालिम ज़मानो हुजे पर औरत पंहिंजी इज़त करणु पाण ॼाणींदी आहे। सही थी चवे धीअ, हर औरत जी इज़त पंहिंजे हथ में हूंदी आहे। बाबा, मां पाणी भरे अचां? ठीकु आहे पुट, तूं वञ। सावण तुझे हथन मां हाणे ताक़त छॾाए वई आहे, महिनत सफ़ा करे ई कोन थो, छा थियो थी? न कमदार, हथ बि साॻिया आहिनि ऐं महिनत बि साॻी आहे। पोइ हिन दफ़े अन्न थोरो छो थियो? जॾहिं तोखे ख़बर बि आहे असांजी ज़मीन भली आहे, पोइ अन्न थोरो छो थियो? उतार साईं, तव्हांखे त ख़बर आहे हिन चकर पाणी थोरो पाचड़ हुयो, इन करे अने थोरो लथो बाबा। हाणे बहाना न कर, सॼो ॾींहुं घर सुम्हिया पिया ॾोह वरी पाणीअ ते। न पुतार, घर काथे सुता पिया आहिनि, सॼो ॾींहुं ज़मीन में कमु पिया कयूं। बस रे बस, घणो वात न हण। भोतार साईं ॾिसे थोसि न केॾी मगी अची वई अथसि। ही त तव्हां बीठा हो, न त मूंखे तिरियूं टे हणे आ। कमदार जेको कमु सही न करे उनका ज़मीन खसे, बेहारी केॾे। पुतार साईं ईअं न कयो, असां तव्हांजा बच्चा आहियूं। महिनत सही कयो कमदार। जी जी साईं जी। हिन दफ़े ॾिसेनि कमु कनि था सही आहे, न त ॿियो हारी ॾिस। जेको हुकुम बाबा साईं, हाणे अचो हलो साईं। हिन चमचनि मुल्क जो बेड़ो ई गरक करे छॾियो आहे, इन जे करे त ग़रीब हारी बुख ते वेठा आहिनि न। दिलावर पुट, हैदर भी पंहिंजी पढ़ाई जी मंज़िल पूरी करे आयो आहे। घर में जवान धीउ वेठी आहे, मां चवां थो तुंहिंजी ऐं सोनी जी शादी करायूं। कीअं पुट हैदर, तुंहिंजो छा ख़्यालु आहे? बाबा, तव्हां वॾा वेठा आहियो, जीअं तव्हांखे से लॻे तव्हां तीअं ई कयो। ज़ाहिर ॻाल्हि आहे असांजो सोट आहे ऐं असांजो वॾो बि आहे, पर उन खां कहिड़ो इनकार। हा पुट दिलावर, तुंहिंजो छा ख़्यालु आहे? चाचा साईं, अव्हां वॾा आहियो, जेको अव्हांजो फ़ैसिलो हूंदो उहो मुंहिंजो ई फ़ैसिलो हूंदो। चाचा साईं, इहो सोणीअ खां बि था पुछो न, शरई हिसाब सां उनखे पूरो हक़ु आहे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो। पुट दिलावर, हू मुंहिंजी धीउ आहे
हया शर्म वारी आहे जेको मां फ़ैसिलो कंदुमि न त उहा उहो ई फ़ैसिलो क़बूलु कंदी। सौट मुंहिंजी भेण पढ़ियल लिखियल आहे ऐं हू सभु कुझु सम्झे थी। जेको बि वॾा फ़ैसिलो कंदा न त मुंहिंजे हक़ में कंदा। ठीकु आहे चाचा, वरी बि मां पंहिंजी सौट खां ज़रूरु पुछंदुसि। भली पुछ, असांखे पंहिंजी भेण जे मथां यकीन आहे, हू ना कॾहिं कोन कंदी। पुट लाइ कहिड़े ख़्यालनि में गुम आई? बाबा साईं, वॾेरो ऐं कमदार ज़मीन ते आया, मां तव्हां सां हुते ॻाल्हि न कयसि, मुनासिबु न पियो लॻे। पुट हुननि जी ज़मीन आहे, जेॾी महिल अचनि असांजो छा? बाबा, कमदार जी त ख़बर थी न, वॾेरे जे साम्हूं हरूभरू शैतानी पियो करे, चवे पियो तव्हां सॼो ॾींहुं घर में सुता पिया आहियो, महिनत तव्हां खां थिए ई कोन पई, इन करे फसल अन्न घटि पियो ॾिए। वॾेरो बि गरम थी वियो, चवे पियो त हिन चकर अगरि अन्न घटि थियो त इहा ज़मीन तव्हां वरी ॿिए हारी खे ॾींदासीं। पुट जे वॾेरे ज़मीन खसी त बुख कोन मरंदासीं। रोज़ी रिज़्क जो ज़िमो मुंहिंजे अलाह खयो आहे, को वॾेरे जे हथ में कोन्हे को। पुट असां पंहिंजी महिनत था कयूं, को वॾेरे खां पिनऊं कोन पिया। रब पैदा कयो आहे न, पेट बि उहो ई भरींदो। सही थी चवे तुंहिंजी मां, अलाह ॼण वारो पुट तूं उल्को न कर। मां सभु कुझु सम्झां थो, सॼो ॾींहुं महिनत बि असां कयूं था ऐं वॾेरा नथा ॾिसनि, अञा कावड़ बि असां मथां अथनि। इहो नथा सोचनि सॼो ॾींहुं गरम उस में ऐं थधे सियारे जे सीअ में महिनत करे पंहिंजो ऐं उनजो पेट था भरनि। पुट इहो रोज़ अदल खां थींदो थो अचे, कमाए हिकिड़ो खाए ॿियो। पहिरियां वारो दौरु भलो हूंदो पुट, उन्हनि वॾेरनि जा वॾा हर हारीअ जी इज़त कंदा, हर हारीअ खे पंहिंजो बचो सम्झंदा। जंहिं हारीअ जो फसल न थींदो उन हारीअ खे सॼे साल जो अन्न ॾींदा। अलाह कंदो हिकु न हिकु ॾींहुं उन्हनि खे सम्झ ईंदी, ग़रीब जो ख़्यालु कंदा त ग़रीब जी इज़त कंदा। अलाह कंदो ईअं ई कंदा। अलाह सम्झ ॾींदनि बाबा, पर लॻे मुश्किल थो। जॾहिं असांजा वॾेरा ग़रीबनि जा हमदर्द थींदा, इज़त कंदा ऐं हिक ॿिए जे दुख में शामिलु थींदा त अॼुकल्ह जा वॾेरा ईअं किथे था करनि बाबा। अॼुकल्ह जा वॾेरा ग़रीबनि जी रत था चूसनि। असांजो मुल्क ऐं असांजी सिंध सदाईं आबाद हूंदी ऐं निंदड़गी न थींदी। अदा साईं, हारियुनि जो हाणे मथो ख़राब थी वियो आहे। वरी छा थियो आहे हारियुनि खे? अरे साईं, नब्बू वारो पुटु सावण जेको आहे न, उनजो मथो ख़राब थी वियो आहे। भोतार जे साम्हूं पाण खे मोतबर थो सम्झे। ॿियो त रसूले वारो पुटु ॿ दर्जा पढ़ी आयो आहे, असांखे तो सम्झाए। रसूले वारो पुटु पढ़ी आयो आहे छा ॿ दर्जा? हा साईं, भोतार खे चए पियो त मुंहिंजे पीउ जो नालो अदब सां खणो। रसूलो न कयोसि, रसूल बख़्श कयोसि। इन्हनि जी इहा मजाल जे असांजे साम्हूं ॻाल्हाइनि था। अदा वॾा, हिननि खे तव्हां ई अहिड़ी वरी ढर ॾेई छॾी आहे। मां त इन्हनि खे ॾिसी रहंदुसि कीअं था असां सां उचाइनि। हुकुम कर भोतार, कयान हिकु धत सां पूरो।
भोतार साईं तव्हां हिननि जे मथां मोचड़ो घटि कयो आहे तॾहिं त हिननि जो पेट भरिजी वियो आहे। हिननि जो पेट ख़ाली मां कंदुसि। कीअं ॻाल्हाइबो आहे वॾेरनि सां? भोतार साईं छोरनि ते कुटको न थींदो न त मथे ते चढ़ी वेंदा इहे। कमदार मथे तां बि लाइण ईंदो आहे, फ़क़ति अदा साईं इजाज़त ॾे। बशीर ख़ान तूं अञा नंढो आहे, मथे खां त इन्हनि खे मां लाहींदुसि। भोतार साईं इन्हनि खे अहिड़ी त सेखत ॾियो, अहिड़ी सेखत ॾियो जीअं त ॿियनि खे ॾस ॾियनि, वरी कंहिं सां ॻाल्हाईंदी कोन। हा कमदार, हाणे ईअं ई थींदो। तुझो को कम? हाँ कम आहे मुंहिंजो तो में। कहिड़ो कम आहे तुंहिंजो मम्मी? जंहिं ॾींहं खां तोखे ॾिठो आहे मुंहिंजो आराम फिटी वियो आहे। छो मां भला एॾी ख़राबु जिनड़ी आहियां छा? न तूं त हिकु शहज़ादी आहीं, जहिड़ो नालो अथई सुहिणे तहिड़ी आहीं ख़ूबसूरत। रब साईं सभु हुसन तुंहिंजे चहिरे में ॾेई छॾियो आहे। तुंहिंजो ख़ूबसूरत चहिरो ॾिसी ॾाढो दिलि खे सुकून मिलियो आहे। हल हल कूड़ा, मां तुंहिंजी नियत सम्झां थी। छा मुंहिंजी नियत सम्झे थी? मां सम्झां थी त तूं हाणे ईअं चवंदे त मां तोसां प्यारु कंदो आहियां। तूं हसीन आहीं, ख़ूबसूरत आहीं ऐं मूंखे तूं वणंदी आहीं ऐं तूं मूंखे वणंदी आहीं, ईअं न? तूं त मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि करे वई आहीं। लॻे थो तुंहिंजी दिलि में ऐं मुंहिंजी दिलि में साॻी सोच आहे। मुंहिंजी दिलि में त ॿियो कुझु आहे। छा आहे तुंहिंजी दिलि में? मुंहिंजी दिलि में पंहिंजे पीउ माउ ऐं सौट जी इज़त आहे ऐं मुंहिंजी गैरत ऐं मुंहिंजी इज़त मुंहिंजे पीउ माउ जो ग़रूर आहिनि। हर औरत खे सम्झणु खपे त पंहिंजे पीउ ऐं माउ जी इज़त रखनि। मां उन्हनि औरतुनि मां न आहियां त जेके पंहिंजे पीउ ऐं माउ जी इज़त जो भरम न रखनि। बिल्कुलु सभु सम्झां थो। जेकॾहिं तो जहिड़ी छोकिरियूं हिन समाज में जेकॾहिं सोचनि कॾहिं बि पीउ माउ जी इज़त वॾेरनि ऐं कोरट में पंहिंजो घाट हेठि करे न बीहनि, तव्हां जहिड़ियूं छोकिरियूं पीउ ऐं माउ जी गैरत इज़त ऐं मान मर्तबो बुलंद करे सघो थियूं। मां बि अहिड़ी सोच रखंदड़ माण्हू आहियां ऐं वरी अॼु मुंहिंजी दिलि ख़ुशि करे छॾी आहे। इन जे करे उस्ताद बुखारी चवे थो, सूंहं तुंहिंजी संगीत जहिड़ी आहे, गुफ़्तगू लोक गीत जहिड़ी आहे, रखियमि तुंहिंजी भित ते हथ पत कर मूं मस्जिद जहिड़ी आहे। वाकई तुंहिंजी सोच बि मूं वांगुरु आहे। इन बेद मां साबित थिए थो त तूं सची राह ते हलण वारो आहीं। सुणी, जेकॾहिं तूं चाहीं बाबा ऐं अम्मा खे रिश्ते लाइ मोकिलियां तुंहिंजे घर। छा एतिरी दिलि थिए थी छा मूंसां? इहा बि ॻाल्हि पुछण जी आहे। तूं मुंहिंजी लैला आहीं, मां तुंहिंजो मजनू आहियां। तूं मुंहिंजी हीर आहीं, मां तुंहिंजो रांझो आहियां। तूं मुंहिंजी सुहिणी आहीं, मां तुंहिंजो सावण आहियां। इहा कंहिंजी छोरी आहे? सरियाम घुमंदी पई वते। भोतार साईं इहा छोरी रसूल जी धीउ आहे, उन हैदर जी भेण आहे जेको कंधार तो पाण खे सॾाए। भोतार साईं छोरी दिलि में घिरी थी छा? लॻे थो त इहा छोरी अॼु साईं जे दिलि दिमाग़ में समाइजी वई आहे, तंहिं करे त हू पुछे थो। न न न दिलि में लॻी आहे न दिमाग़ में लॻी आहे। इन छोरनि जो बसि घटि भञिणो आहे जेको पाण खे मोतबर था सम्झनि। ईअं कयो भोतार साईं, छोरनि खे का ख़बर पवे त भोतारनि जी इज़त कीअं कबी आहे। इन्हनि जी इज़त में हथु विझूं त ख़बर पवनि।
माशाअल्लाह छा त सुहिणा आहे ईअं थो लॻे त ॼण त आसमान तां चंड ज़मीन ते आयो हुजे ख़ामोश वई कुझु ॻाल्हाए न ॾाढो सुठो थो लॻे। सुभान अल्लाह सफ़ा तुंहिंजो आवाज़ कोयल वांगुरु थो लॻे। एतिरी तारीफ़ न कयो मूंखे अलाए छा थो थिए ईअं न त ख़ुशी में मां बेहोश थी वञा। तुंहिंजो चंड जहिड़ो चहिरो ॾिसी किथे मां बेहोश न थी वञा एतिरो त ख़ुशि आहियां किथे मां बेहोश न थी वञा किथे मुंहिंजो साह न निकिरी वञे। अहिड़ियूं ॻाल्हियूं न कर मुंहिंजो साह आई मुंहिंजो जुनून आई तूं तूं त मुंहिंजी रूह जी राणी आहीं उमेदनि जो आसमान आहे मूंखां जुदा न थी जाए। ऐं उन आसमान जो सिज तूं आई तोखां सवाइ जीअण मुंहिंजो नामुमकिन आहे। पाण ॿई ॿ जिस्म ऐं हिकु रूह आहियूं। मां पंहिंजी जानी था कुर्बान। सोट पानी वठ। पढ़ो पढ़ो किताब में नहीं पढ़ो किताब में नहीं पढ़ो मासात मीर खान घणनि ॾींहंनि खां पोइ मां ॾेखारियो थी ख़ैर त आहे अॼुकल्ह कहिड़ी मसरूफ़ियात आहे। न न मासात अहिड़ी का मसरूफ़ियात न आहे। कुझु ॾींहं कराची वियो हुयसि। कमदार ख़ैर त आहे सघंदो पहुतो आं छा ॻाल्हि आहे? बाबा साईं इहो रसूल यारो छोरो हैदर ॻोठ जे समूरनि माण्हुनि खे गॾु करे चवे थो
पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए बाशऊर कयो। कमदार इन हैदर जे मथे में हवा भरियल आहे, उनजो मथो कुआड़ियुनि सां बाद कंदुसि। कमदार असां जट जे पुट जो अहिड़ो इशारो कंदासीं जो राजन खे पियो ॾस ॾींदो। असां त हुकुम कर, हाणे ई गोलियूं हणी कयूंसि पूरो। मासात हाणे हैदर जी मौत जी तारीख़ मुक़रर करणी पवंदी। सावण जी मां सावण काॾे आहे? न सावण जा पीउ मूंखे का ख़बर कोन्हे का। सावण जा पीउ अॼुकल्ह सावण अलाए कहिड़ी सोचनि में गुम आई। सावण जी मां इहा का वॾी ॻाल्हि न आहे। सावण पुट जवानी जे जोबन में आहे। तव्हां अखि अटकी हूंदसि ज़हन ते सोचनि जो संभो थियो अथसि। सावण जा पीउ सावण अचे तो उन खां पुछ त कहिड़ी जाइ ते अखि लॻी अथसि। किथे करे न छॾे असां ग़रीबनि लाइ लोटी खां मंग गोरो। उहो सावण जी मां तुंहिंजो साह कोन वञे। सावण पुट अहिड़ो कुतो कमु कोन कंदो। मिले अचे त मां पुछंदोमांसि। पोइ बि अचे न पुछजांसि। पहिरियां सावण खे घर अचण त ॾे। जल्दी चांहि ठाहे ॾे, मूंखे मथे में सूर आहे। अरे चांहि जा दुश्मन ठाहियां थी तुंहिंजे लाइ चांहि, हर वक़्तु चांहि चांहि। मां बि चवां त वॾेरो छाती आशिका ज़लील वञ वञ पंहिंजे वॾेरे खे त पाण ॾेखार। वॾेरे छाती आशिका। सोट दिलावर ख़ैरत आहे? कहिड़ी सोचनि में घुमी वेठो आहीं? तोखे कहिड़ो लिकायूं? असल में चाचा रसूल बख्श ऐं सौट हैदर तुंहिंजी ऐं मुंहिंजी शादी कराइण था चाहिनि। छा तूं मूंसां शादी कंदीअ? सिर्फ़ हा ऐं न में जवाबु ॾे। जे मां न कयां त छा तूं बाबा वारनि जे मुंहं ते पंहिंजी शादी खां इनकार कंदे? सिर्फ़ु तूं हिकु चकर चओ, मां चाचा वारनि जे साम्हूं शादीअ खां इनकार कंदुसि। सोट मां मजबूर आहियां तोसां शादी करण जे लाइ। न मां हा थी करे सघां न मां न थी करे सघां। सावण पुट अॼु घणो घर खां ॿाहिरि रही तो छा ॻाल्हि आहे? सावण जा पीउ सावण खे हुर परी जे रेशमी वारनि में पाण खे वचोड़े वेठो आहे। तंहिं करे वते तो ॻोठ जूं घिटियूं घुमंदो। तूं हिन खां पुछ त उहा आहे केर जेकी हिन जो चैन चुराए वई आहे। पुट सावण लवा न मां साफ़ साफ़ ॻाल्हि ॿुधां। बाबा उमन जा बेटा बाबा बाबा
साचे रसूल बख्श जी धी आहे न सुहिणी उन सां मां बेइंतहा मोहबत कंदो आहियां बाबा तूं ऐं मां वञी करे साचे रसूल बख्श खां मुंहिंजो शादी रिश्ते जी ॻाल्हि कई। सावण जा पी सावण सही तो चए अॼु ई था हलूं रसूल बख्श ॾे सोणीअ जो रिश्तो वठण। सावण जी मां एतिरी तकड़ न कर पहिरियां मां अकेलो वेंदुसि रसूल बख्श सां ॻाल्हि कंदुसि उन राति पोइ ॾेखारियो त पोइ असां ॿिन्हिनि जो हलणु ठीकु थींदो। त पोइ बाबा कॾहिं वेंदे चाचा रसूल बख्श ॾे? ॿ मिठा पुट अॼु शाम तोणी हर हाल में मां वेंदुसि। बाबा साईं हैदराबाद जी बग़ैर इजाज़त सां अव्हां जे ॻोठ में स्कूल खोले ॻोठ वारनि जा ॿार थो पढ़ाए। शाम जी एतिरी मजाल मुंहिंजे ॻोठ में स्कूल खोले ॿार थो पढ़ाए। चने सरखान हाणे जो हाणे वञी हुनखे ज़मीन में दफ़न करे अचो ऐं जेको अव्हां जे अॻियां अचे उनखे मिटी में मिलाए छॾो। अॼु असां उनजे मथां अहिड़ो कारबन जी किरदारु जो ॾियनि खे ॾस ॾींदो लेज़र ख़ान अहिड़ी चिड़गा जो झड़के जो झुगनि खे झड़ करे छॾे। हैदर पुट तुझे स्कूल कीअं थो हले बाबा? बाबा बिल्कुलु ठीकु पियो हले। वालेकुम सलाम। हा बाबा चाल ख़ुशि वियो खैरियत तकिड़ो वियो वियो वियो। बाबा ख़ुशि रहो पियो ख़ैर आहे तबियत सही आहे? अल्लाह जी महिरबानी मालिक अल्लाह नबी बख्श भाउ ॿियो त ख़ैरु लॻो पियो आहे न घर ॾे त सभु ख़ैरु लॻो पियो न। अलाह जा लख एहसान आहिनि रब ख़ैरु कयो आहे घर ॾे। चाचा नबी बख्श ॿियो त मिड़ी ख़ैरु आहे न? हा पुटु हैदर अलाह पाक कुझु ख़ैरु कयो आहे ॾाढो सुठो थो करी पुटु। हा चाचा नबी बख्श पंहिंजी मदद पाण ऐं अलाह जो नालो वठी करे हिन ॻोठ में स्कूल खोलियो अथऊं। तेसिताईं गवर्नमेंट जो स्कूल मंज़ूर थिए त हीउ कखां स्कूल खोले ॻोठ जा ॿार सॼा पढ़ायां पियो ऐं अलाह कंदो त हीउ स्कूल बि जल्दी मंज़ूर थी वेंदो। हैदर न तुंहिंजो असां वॾेरनि जो हूंदे इहो ख़्वाबु कॾहिं न पूरो थींदो पर तुंहिंजो अॼु स्कूल खां अॻु मौत मंज़ूर थियो आहे। या बकवास पंहिंजी बंद कर। बाबा